नाज़िन ठारो शाह के गवर्नमेंट सैयद नूर मोहम्मद शाह डिग्री कॉलेज में समाजी अगवान मरहूम मोहम्मद बख्श चन्ना के मान में तकरीब मुनक़द कई वई। ॾिसो था मोहम्मद जुड़ियल मंगी जी ही रिपोर्ट। गवर्नमेंट सैयद नूर मोहम्मद शाह डिग्री कॉलेज ठारू शाह में समाजी अगवानन हाजी खालिद मसूद चन्ना और तारक अज़ीज़ चन्ना पारा संदन वालिद मरहूम मोहम्मद बख्श चन्ना के ईसाले सवाब पहुंचाने लाइ कॉलेज के सोलर प्लांट डोनेट करने ते कॉलेज में एक पुरवकार तकरीब कोठाई वई। तकरीब की अगवानी कॉलेज के प्रिंसिपल अब्दुल वाहिद दाहिरी, उस्तादन प्रोफेसर नेमतुल्लाह सूमरो, प्रोफेसर इमदाद महेसर, प्रोफेसर अली असगर भट्टी, कॉलेज के शागिर्दन और शागिर्दियाणिन कई। डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस शहीद बेनज़ीर आबाद समेत शहर के सियासी समाजी अगवानन, उस्तादन, शागिर्दन और शागिर्दियाणिन के वडे अंग शिरकत कई। त समाजी अगवान हाजी खालिद मसूद चन्ना साल 2021 की पोजीशन होल्डर मेडिकल और इंजीनियरिंग के शागिर्दन के अवार्ड भी दिना। उन मौके ते अगवानन मेहरान टीवी से गालाइंदे चयो त असो प्रिंसिपल साहब साईं अब्दुल वाहिद दाहिरी उन सां पुराना तालुकात साईं एस्टीमेट लगाए नी तो कमाल लगाए तो जा साईं बुधायो ॾींहं जो हुते लाइट आहे ही कोन 12 बजे ताईं, जेको ॾाढी परेशानी आहे। हिनखे मद्देनज़र रखंदे साईं सां सलाह मशवरे में अची करे सवाब जो कमु ॿियनि दोस्तनि खे अॻियां अचणु घुरिजे। हिन का सियासत न आहे। अधे खे इनवाइट किया, अधो आयो, असां उनके पंहिंजा मसाला ॿुधाया। मसालनि जे बाद हुन चयो त छा खपे, असां उनखे चयोसीं त असांखे 20 प्लेट उहे 40 पखा खपनि। 20 प्लेट उहे 40 केतिरे जा थींदा? मुंहिंजे ज़बान मां लफ़्ज़ निकितो 3 लख रुपया। उहो माण्हू 6 महीना अॻु में मूंखे 3 लखनि जो चेक ऑन स्पॉट ॾेई वियो। जेको मूं वटि अमानत हो मां पंहिंजे फ्रीडम अकाउंट में ट्रांसफर करे छॾियो। वक़्त जी हालतूं कोरोना जे करे अदारा बंदि हुया, मां न करे सघियुसि। गुज़िरियल महीने में अधे खां प्रॉमिस कयो त 15 फरवरी ते इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे हिनजी इनाग्रेशन कराईंदुसि। 1 फरवरी खां जीअं क्लासिस शुरू थिया न, 1 फरवरी खां मां कोशिशि कई, अध्ययन का टाइम वरितो, मां इंस्टॉलेशन करे छॾी। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां उहो प्रोजेक्ट बाहि तकमील पहुचायो आहे। असांजे कॉलेज जे लाइ इन सोलर सिस्टम के ज़रिए आसानी थी आहे, कंप्यूटर वग़ैरह सही हलंदा, लेबोरेटरी वर्क सही थींदो, क्लासनि में असां सही लेक्चर डिलीवर करे सघंदासीं। ऐं हिन प्लेटफॉर्म तां ॿियनि इदारनि जे लाइ ॿियनि मुख़ैर हज़रात खे बि ईअं करणु घुरिजे, इहा तरगीब आहे। खालिद साहब सोलर सिस्टम ॾिनो आहे गवर्नमेंट डिग्री कॉलेज ठारू शाह खे, हिकिड़ो साराह जोॻो अमल आहे। असांजे कॉलेज जो प्रोग्राम थी रहियो आहे। सोलर सिस्टम जेको असांखे खालिद चन्ने साहब ॾिनो आहे, असांजी सहूलियत कई आहे, त असांजो प्रोग्राम अॼु उन जे हिसाब सां रखियो वियो आहे। उहे शुक्रगुज़ार आहियूं साईं खालिद मसूद चन्ना जा, त उहो असांखे हींअर सोलर प्लांट ॾिनो अथई ऐं हींअर असां सुकून क्लास में पढ़ी सघूं था। असां जॾहिं हिते पढ़ंदा हुआसीं त हिते असां तमामु ॾुखियुनि मुश्किलातुनि में पढ़ियासीं ऐं जसो जे असांजे उस्तादनि खे जिन असां सां गॾु बि असांखे पढ़ायो ऐं इनशाला हींअर असां सर खालिद चन्ना साहब जा ॾख थोरा जिन असां ते इहा असां न पर इहा तइलीम ते मुआशरे ते इहा महिरबानी कई आहे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान टीवी ठारू शाह।